झुमपीर जा दोस्तों, साथियों, भावरो, भेनरो, साफी दोस्तों, कौमी अवामी तहरीक जा मरकजी सेक्रेटरी जनरल मजहर राहूजो साहब, सिंधियाणी तहरीक जी मरकजी सदर ज़ीनत समो साहिबा, सिंधी आरी तहरीक जो मरकजी ऑर्गेनाइजर किरण रेबारी साहब, हिन प्रोग्राम जे लाइ बिज छटींदड़ ऐं बेइंतहा मेहनत कंदड़ कौमी अवामी तहरीक ठट्टो जो अगवान ऐं मरकजी अगवान यासिर जाखरो साहब, जमील पालारी साहब, वकार दर्स साहब, ममताज शेख साहब, शबीर भट्टी साहब, सिंधियाणी तहरीक जूं झुमपीर जे गोठ गोठ में दौरा कंदड़ भेनरूं आदि नुसरत खासकली साहिबा, सिंधिया शाहिद ऐं आगा रुशना अब्बास, हाई कोर्ट बार एसोसिएशन जा अगवान मजहर मेमन एडवोकेट साहब, इरिगेशन यूनियन जा मुख्य अगवान अशरफ बलोच साहब, नामवर अदीब सलीम चन्ना साहब, झुमपीर जू भेनरूं, भाइरो, स्टेज ते वेठल ॿिया मरकजी अगवान इनायत लाशारी साहब, इमदाद पंवर साहब, समो साहब, SC/ST जी अगवान राफिया पलीजो, अशरफ पलीजो साहब, जायदा डायरी साहिबा, आगा अब्बास साहब, राजो कोहली साहब, मकसूद भुरगड़ी साहब, रबरिनो मलिक साहब, डी रात मेहनत कंदड़ हिते जा दोस्त कमाल पालारी, ओन पालारी, फरीद चांग, फरीद पालारी, ॿिया नौजवानो, कॾहिं कॾहिं माण्हू वटि तमामु घणियूं ॻाल्हियूं करण लाइ हूंदियूं आहिनि, पर माण्हू चवंदो आहे इहे ॻाल्हियूं कीअं कयां। माना हिकिड़ो अहिड़ो ज़िलो प्रेस क्लब ठट्टा जा दोस्तों, उन जा तव्हीं माण्हू आहियो, माण्हू हुजे मलिक रियाज़ जो भाउ या मलिक रियाज़ जो पुटु या मलिक रियाज़ ख़ुदि, ओ वरी ॿिनि परनि जो मानीअ में वेठो भुॻड़ा खाए, माण्हू हुजे आसिफ अली खान ज़रदारी, सो वरी ॿिनि परनि जो दाल से वेठो खाए ऐं चए मानी जा पैसा कोन्हनि, सो ठट्टो बि माल में वसीलनि में करोड़े आसिफ ज़रदारी ऐं करोड़े मलिक रियाज़ जहिड़ा माण्हू पालण वारो ज़िलो ऐं पालण वारो इलाइक़ो आहे। उन जे माण्हुनि जो हाल ॾिसी वरी उन्हनि खे आऊं हैदराबाद मां पटको ॿधी कासिमाबाद मां अची ॿुधायां त मूंखे आऊं कीअं, मूंखे लफ़्ज़ कोन था निकिरनि त तव्हांखे जी सम्झायां। ठट्टो ठट्टो अलेक्जेंडर द ग्रेट, सिकंदर आज़म जा लश्कर हमले आवर थिया, बर्रे सगीर के तबाह कयूं, ठट्टो बीठो रहियो, बर्बाद न थियो, बर्बाद थियो वरी उथी खड़ो थियो।
इब्न कासिम आयो 711 में, तबाह बर्बाद थी सरी सिंध। ठट्टो कर मोड़े वरी पी रहे मैं कोन पानी में निकरी छंड को दी दिया, पानी विंदो लिया, शीर को ही झटको दींदो आ, मथे जे बबर शी पंजे बुज जे वारन के कख पन उडावी वेंदा आहिनि। ठट्टो बीठो रहियो। 1557 पोर्चुगीज़ आया। एड़ियूं ॻाल्हियूं मूं के शिकारपुर में वेंदो आहियां तॾहिं बि ॾिसंदो आहियां वञी ज़ाहिद भमरो वेठो आहे शिकारपुर के ॾिसंदो आहियां, चवंदा आहिनि शिकारपुर छा हुई, हाणे शिकारपुर छा आहे। माण्हू गिचू लिकायो पिया घुमनि, 4 बजे खां पोइ अगवा थी वेंदासीं, हितां ही मटिबो, मथे जी वञिबो त हितां खजी वेंदो, हेॾां वञिबो त हेॾां खजी वेंदो, हेॾां खानपुर ॾांहुं वञिबो त हितां माण्हू खजी वेंदो, हेॾां वञिबो गड़ी लखी ला गुलाम शाह ॾांहुं या गड़ी यासीन ॾांहुं त हुतां खजी वेंदो। त ठट्टो 1557 पोर्चुगीज़ आया, ठट्टे के साड़े छॾियो, साड़े रख करे छॾियो। अदा पालारी साहब लकारना आया, साड़े रख करे छॾियो ठट्टे के। ठट्टो वरी उथी बीह, गाट ऊंचो करे ठट्टो वरी बीह रहियो। शाह बेग अरगोन आयो, ठट्टे के तहस नहस करण, ठट्टो वरी बीह रहियो। नादिर शाह दुरानी आयो, ठट्टे के तहस नहस करण, ठट्टो वरी बीह रहियो। दूल्हे दरिया खान निकतो, मुकाबलो कई अरगोनन सां, मारजी वियो। जाम विड़िया, समा सुल्तान विड़िया, मुकाबला कयूं, जाम बाबीनो बीठा रहा। समन जो दौर, उन खां अॻ में सूमरन जो दौर, कलड़न जो दौर, टालपुरन जो दौर। ठट्टो तख्तगाह, ठट्टो बादशाह। तारीख दान चवन था त ठट्टो वो पुरानी बंदरगाह जेके पटाला चइबो, पटाला। सिकंदर आजम जे दौर में पटाला जी बंदरगाह, हिस्टोरियंस चवन था इहा पटाला जी बंदरगाह ठट्टो हुई। ऐं पोइ हिन ते नालो पियो देबल, चवन था इहा देबल भी ठट्टो हुई। जी हज़ारे साल पुराना शहर है, दिल्ली है, हज़ारे साल है, लाहौर है, जी लंदन है, जी रोम है, रोमन एम्पायर, इटालियन एम्पायर ना है, रोमन एम्पायर। रोम जे शहर जे पोयां रोमन एम्पायर। एथेंस मरकज अकुल जो, इल्म जो, डाप जो, सुकरात ऐं अरस्तू जो शहर एथेंस। के शहर उहे पंहिंजे मुल्कनि खां वॾा हूंदा आहिनि, सूबा न, मुल्कनि खां वॾो नालो हूंदो आहे किन किन शहरनि जो। ठट्टो तख्तगाह जेके अरगोन, तुरखान, मुगल, अंग्रेज, पोर्चुगीज़ कुछ कोन करे सघिया, आऊंठो कोन पटे सघिया ठट्टे जो। मारियूं ते माण्हुनि खे कुठऊं ते तहस नहस ते कयूं, ठट्टे वासी वरी उथी खड़ा थिया, वरी तबाह ते कयूं। दिल्ली तबाह थी, दिल्ली वरी उथी खड़ी थी, दिल्ली तबाह ते थी, दिल्ली वरी उथी खड़ी थी। ईअं ठट्टो तबाह ते थियो ऐं ठट्टो उथी खड़ो थियो। ऐं पोइ झुमपीर वासियो 2008 में तव्हां ते मुगलनि ऐं अरगोननि ऐं तुर्खाननि ऐं पोर्चुगीज़नि ऐं यूनानियुनि खां खतरनाक वहशी बर्बरियत वारो तबाह कुल लश्कर हमले आवर थियो जमहूरियत जे नाले में 2008 में, जंहिं ठट्टे खे तहस नहस करे छॾियो ऐं ठट्टो अञा खड़ो कोन थी सघियो आहे। हू धारिया हुआ अरगोन, तुर्खान, मुगल, अंग्रेज, उहे तव्हां खे ईअं तबाह कोन करे सघिया जीअं तव्हां खे हिन माफ़िया जेका हींअर सिंध जे हुकूमत ते कब्ज़ में आहे, जेका कब्ज़ो करे वेठी आहे, उन जेको तव्हां सां हशर कयो उहो तव्हांजो हशर अरगोन ऐं तुर्खान ऐं मुगल ऐं अंग्रेज ऐं पोर्चुगीज़ कोन करे सघिया जेको ठट्टे सां हिननि हशर कयो।
जेको ठटे के हिनन तबाह कयो आ। अज 5 जुलाई आ, अज मार्शल लगी हुई जिया जी राता हो लगो हो 5 जुलाई अदा मार्च कयो 5 जुलाई 1977 जिया लक जो राता हो मार्शल ये महबूब बुराई वेठो आहे जिया जे मार्शल में मोरे मेहड़ दादू ए लाखाट में माण्हू मुआ। अज सिंध जे हर ज़िले में माण्हू मारिया वञनि था। जिया जे दौर में अफगानी हाणे पाकिस्तान ते मुसलत कया विया। हिन पीपल्स पार्टी उहे समूरा अफगानी सिंध ते मुसलत कया जेके सॼे पाकिस्तान में पकड़ियल हुआ, कोयटा में पिशावर में, उन्हनि खे हाणे सिंध में आबाद कयो। जिया जे दौर में अफगाननि खे कैंपन में रखियो वियो। पीपल्स पार्टी अफगाननि खे शनाख्ती कार्ड डोमिसाइल ॾिना, उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं, उन्हनि खे सेनेट जो ऐं क़ौमी असेंबली जो मेंबर बनायो ऐं उहे क़ौमी असेंबली जो मेंबर बणिजी मुतालबो कनि था त 6 महीना रहंदड़ खे कराची जो डोमिसाइल ॾियो। ज़ियाउल जे हक़ जे दौर में सिंध में इहे अजमल सावंद जा ऐं जान मोहम्मद महर जा ऐं अज़ीज़ मेमण जा ऐं नसरुल्लाह गडानी जा लाश कोन मिलंदा हुआ। ज़िया आमिर हो, अयूब आमिर हो, याया आमिर हो, 1 यूनिट मरिया विया, पर ज़ियाउल हक़ सिंध जा जज़ीरा लिखी कोन ॾिना हुआ। ज़ियाउल हक़ सिंध जा ॻोठ बहरिया टाउन जे हवाले कोन कया हुआ, कोहिस्तान जूं ज़मीनूं कोन ॾिनियूं हुयूं, ज़ुल्फ़कार आबाद ठाहे सिंध जो सामूंडी बेल्ट हवाले कोन कयो हो। तव्हांखे ख़बर आहे सिंध में 338 किलोमीटर तवील सामूंडी बेल्ट आहे। ठटे वासियों ख़बर अथव 338 किलोमीटर डिघो सामूंडी पट्टी। 50 किलोमीटरनि जे सामूंडी पट्टीअ ते क़ौमूं ख़ुशहाल थी वेंदियूं आहिनि, बीचूं ठाहींदियूं आहिनि, कैसीनो ठाहींदियूं आहिनि, महल ठाहींदियूं आहिनि, शॉपिंग एरियाज़ ठाहींदियूं आहिनि, ज़ूलॉजिकल गार्डन्स ठाहींदियूं आहिनि, पिकनिक पॉइंट्स ठाहींदियूं आहिनि, मच्छी झींगा साना ट्रालर लहंदा आहिनि, मईशत ईंदी आहे, जहाज़ बैरी लहंदा आहिनि, मुल्क आबाद सरसब्ज़ थी वेंदा आहिनि। ऐं हिते 338 किलोमीटरनि ते ठटे में बुख पई वाका करे। ही झंपीर आहे, झंपीर झंपीर। नंढे हूंदे जुंगशाई वेंदा हुआसीं, रेल में चढ़ी महराण एक्सप्रेस ईंदी हुई मीरपुर ख़ास खां। आऊं अम्मा सां ॻोठ वेंदो हुउसि, पोइ अम्मा हर शइ लाइ, अॼुकल्ह जूं औरतूं आहिनि 6 बजे जो प्रोग्राम आहे 8 बजे ईंदियूं आहिनि, 8 जो चवंदो 11 बजे तयार थी पुॼंदियूं। अम्मा उन ज़माने जी औरत हैदराबाद मां रेल में निकिरूं जुंगशाई ते लहण लाइ अम्मा ॿोलाड़ी ऐं मीटिंग खां तयारी कंदी। अम्मा छा थी करी, थेलो वेझो करे दरवाज़े ते वेझा, हाणे जुंगशाई मीटिंग अची वई आहे, कोटड़ी अम्मा कोटड़ी टिपिया आहियूं, चई न बसि हाणे ॼाण पहुती जुंगशाई। पोइ झंपीर वटि असीं दरवाज़े ते बीठा हूंदा हुआसीं, नंढड़ो 5-6 क्लास में। झंपीर रेलवे स्टेशन, झंपीर असांजे प्यारे रसूल बख्श दर्स जो शहर, असांजो प्यारो दिलबर दोस्त वॾो भाउ रसूल बख्श दर्स। झंपीर जो आसपास अजीज किंजराई, अजीज सोलंगी, असर सिंधी, झंपीर हसन दर्स हिते जी। ऐं महिरूम आहियां उन खां, पर हिते जी ताड़ीअ जो ॾाढो ज़िक्र कयो अथसि। झंपीर जी ताड़ी अलाए छा मां खजीअ मां निकिरंदी आहे, अलाए छा मां निकिरंदी आहे, खजीअ मां, माना वाक़ुफ़ बीठा आहिनि। ठीकु आहे, ज़बरदस्त शहर। उन झंपीर जी हालत ॾिसो। 20 साल अॻु में अचो झंपीर साॻियो, 2024 में अचो झंपीर में बुख, बेरोज़गारी, तबाही, बर्बादी। वरी 2044 में अचो, जे बिजा तीर बिजा जे पोयां हूंदो त 2044 में बि इहो ई असर हूंदो। इहे ई वेठा हूंदो, कुझु कोन हूंदो, गुटको हूंदो, मैनपुरी हूंदी, पान हूंदो, न हूंदो रोज़गार, न हूंदियूं नौकरियूं, न हूंदो इल्म, न हूंदी सिहत। झंपीर
लतीफ़ साईं तो को ख़ुदा जो कमाल हो, कुदरत मां जो ही जेका सॼे पाकिस्तान जी सिंध ते महिरबानी बि आहे। सिंध सां आउं त कोन चवंदुसि, पर मथां को माण्हू सोचे त सिंध सां दुश्मनी आहे। सभु वसीला हिते आहिनि, तंहिं करे सभु हमलावर बि हिते आहिनि। वसीलनि जी महिरबानी आहे, पर वसीलनि जे करे सभु हमलावर बि हिते आहिनि। माना कोयलो सॼे पाकिस्तान मां कोन निकितो, सो निकितो वञी थर मां, ऐं उन कोयले जे करे थर ते वरी नाज़िल थी एंगरो, ऐं उन जे करे क़त्ल थिया दोदा भील, ऐं उन जे करे ज़मीनूं खसियूं वयूं थरनि जूं, ऐं उन जे करे वसीला लुटिया विया सिंधियुनि ऐं थरनि जा। हींअर दोस्त ॿुधायो पिए त एंगरो में अंदर थरकोल में मानी बि कराचीअ मां पैक थी ईंदी आहे, गरम गरम मानी ऑफिसर्स लाइ ठही कराची मां ट्रॉलर्स में, जीअं हवाई जहाज में ॾिबी आहे, गरम गरम मानी रखी हूंदी आहे हीटर्स में, सुठी बहितरीन मानी, ईअं थरकोल लाइ अचे थी। हाणे वरी रिसर्च कयूं, ख़बर पियनि त सॼे पाकिस्तान में जेको विंड एनर्जी जो बहितरीन कॉरिडोर आहे सो जमपीर आहे। कोहिस्तान, जमपीर, ही थाणे बुला खान वारा पट, ही जुंगशाई, ही जमपीर, इहो सॼे पाकिस्तान में बेहतरीन जाए जिते हवाऊं लगन, जिते विंड एनर्जी जनरेट थे, रिन्यूएबल एनर्जी है। विंड एनर्जी रिन्यूएबल जेका वरी बार बार इस्तेमाल थींदी रहे, जेका माहौल के नुकसान न पुजाए। ये माहौल के नुकसान पुजाईंदड़ कोयलो, पेट्रोल, ये जेका विंड एनर्जी है, सोलर एनर्जी है, ये बेहतरीन तवानाई जा किस्म आहिनि। उन जे लाइ बेहतरीन मौक़ो वरी जुम्पीर। ऐं जेके रोज पाण खे मणा ॾींदा आहिनि त हेॾा छो आया आहियो असांजे तख़्त गाह में वेही, असांजे तख़्त गाह में, असांजी शहरग में, कराची में वेही असांखे चवंदा आहिनि हेॾा छो आया आहियो। जेके पाण लॾे आयासीं वरी असां खां पुछंदा आहिनि पंहिंजे वतन में त हिते छो आया आहियो। उन्हनि खे पाणी तवी ॾींदा आहियो, कींझर झुम्पीर के कुदरत मां तरफां ॾिनल तोहफ़ो। झुम्पीर ऐं कींझर ऐं के4 ऐं कलरी बगाड़ फीडर ऐं गुजो कैनाल ऐं पाणी कराची वाह, उहो पाणी सॼे कराची के मेट्रोपॉलिटन सिटीअ खे ॾींदड़ उहो कींझर ऐं झुम्पीर। एनर्जी बि तव्हां वटि, विंड एनर्जी, ढंढ बि तव्हां वटि, खूबसूरत मकाम तव्हां वटि। अल्लाह ताला जी महिरबानी, कुदरत मां जी। अल्लाह ताला चवनि था न, मौलवी साहबनि खे ख़बर हूंदी, चवनि था त अल्लाह ताला ज़बरदस्त इंसान खे अकुल ॾिनो, फर्स्ट क्लास ज़बरदस्त समझ करे, पछाड़ी में हिकिड़ो शैतान मोकिले ॾिनई, चई हाणे वञी झलियो दॿ शैतान जी। तीअं तव्हांखे कुदरती सभु मौक़िया ॾेई 2008 ऐं 9 में तव्हांखे वरी आसिफ अली ज़रदारी ॾेई हाणे ॾियो मोह। विंड बाबा पाण गारियूं ॾियण वारा माण्हू ई कोन्हे। विंड एनर्जी पंहिंजे लाइ आसिफ अली ज़रदारी साहब आहे, पंहिंजे लाइ शहबाज शरीफ साहब आहे, पंहिंजे लाइ इमरान खान साहब आहे। पाण खे जेको मारींदो उहो पंहिंजे लाइ साहब आहे। पाण हुन सां सियासी जदोजहद कंदासीं, गैर मुहज़िब ॿोली कोन इस्तेमालु कंदासीं। सभु कुझु तव्हां वटि आहे ऐं झुम्पीर वटि कुझु बि कोन्हे। वीरान रेलवे स्टेशन आहे, वीरान। वञी ॾिसो त का कुर्रतुल ऐन हैदर जे किताबनि जी का स्टेशन आहे, का किरशन चंद्र जे नावल जी, का सादत हसन मंटू जे नावलनि जी का पुरानी वीरान स्टेशन आहे। अॻे खणी माण्हू लस्सी खणी बीहंदा, देगड़ो घड़ो लस्सीअ जो ऐं मट जुंगशाई ऐं झुम्पीर ते। हाणे खणी उहो हूंदो अलाए, अञा आहे कोन्हे, लस्सी आहे कोन्हे, हाणे खणी कान हूंदी। झुम्पीर जा माण्हू अॻे बि बुखिया हुआ, हाणे बुखिया आहिनि। झुम्पीर जा माण्हू अॻे बि तबाह हुआ, हाणे बि तबाह आहिनि। तव्हांखे हासिल छा थियो? झुम्पीर वासियो तव्हां हासिल छा कयो आहे? हैदराबाद हली ॾिसो, हैदराबाद छा थी वियो? मुक़ाबलो हो न, होॾा MQM, होॾा पीपुल्स पार्टी, होॾा जमा इस्लामी, हू बि कमु कनि। कराची ॾिसो, मुक़ाबलो हो, हेॾा ही पार्टी। लाहौर हुननि खां बॻियां, उते वरी PTI, नवाज़ लीग, पीपुल्स पार्टी, मुक़ाबला परवेज़ इलाही, हमज़ा शरीफ, मरियम नवाज़। ॾिसो सॼो ॾींहुं हले पई। जिते मुक़ाबलो हूंदो, जिते 5 दुकान हूंदा, उते माण्हू अघु सही रखंदो, न त ॿिए दुकान ते हली वेंदो गिराक।
सिंध जे माण्हू खां पुछो अबा तूं केरु आहीं? चऊं फलाणे जो माण्हू आहियां। ऐं फलाणे मुर्शिद जो माण्हू आहियां, ऐं फलाणे सरदार जो माण्हू आहियां, ऐं फलाणे जागीरदार जो माण्हू आहियां। साईं वेठा आहिनि, साईं। अबा कंहिंजो माण्हू ई साईं जो माण्हू आहियां। अबा कंहिंजो माण्हू ई मेमणनि जो माण्हू आहियां, कंहिंजो माण्हू ई पलीजन जो माण्हू आहियां, कंहिंजो माण्हू ई फलाणे जो माण्हू आहियां। अबा ऐं कोन थो चवां त सिंध जा माण्हू थियो, पंहिंजा माण्हू तो थियो, पंहिंजे बचनि जा माण्हू तो थियो। जेके बच्चा ॼावा अथव उहे जे सुभाणे तव्हां खां पुछनि बाबा तूं सैयदनि जो, मेमणनि जो, पलीजनि जो, फलाणनि जो, जोखियनि जो, खुशकनि जो, ज़रदारनि जो, फलाणनि जो माण्हू आहे, असांखे तो ॼाणे छॾियो, असीं त तबाह ऐं बर्बाद आहियूं, पिनूं पिया। तो असां लाइ कुझु कोन कयो। तूं अम्मा जो ऐं मुंहिंजो, पंहिंजे पुट जो ऐं पंहिंजी धीअ जो माण्हू छो कोन थिए? तालुक ई कोन्हे। ही सरदार आहे, ही फलाणो आहे, ही पीर आहे, ही रईस आहे, ही मीर आहे, ही जागीरदार आहे, उन्हनि जा माण्हू आहियूं। ठठे में जेको तव्हांजो MNA आयो, जेको तव्हांजो MP आयो, जेको तव्हांजो नाज़िम आयो, जेको तव्हांजो सेनेटर आयो, उन ठठे खे हिकिड़ो गाॾो बनाए, हिकिड़ो दुकानदार बनाए, हिकिड़ो दुकान बनाए, हिकिड़ो ठेलो बनाए, हिकिड़ी मंडीअ जी हिकिड़ी स्टूज बनाए, हिकिड़ो उनजी तख़्तो बनाए तव्हांखे लुटियो, तव्हांखे बर्बाद करे छॾी, तव्हांखे बाज़ार जो वखर बणाए विकिणी छॾी। ही तव्हांजूं ज़मीनूं सभु विकामी चुकियूं आहिनि, कब्ज़ा आहिनि, नाले ॿियनि जी आहिनि। तव्हांखे 2-3 एकड़ के हूंदा, पंहिंजा ख़ुशि हूंदव। आसपास जूं ज़मीनूं विकामी चुकियूं आहिनि, कींझर विकिणी चुका आहिनि, एयरपोर्ट विकिणी चुका आहिनि, सामूंडी पट्टी विकिणी चुका आहिनि, 338 किलोमीटर डिघी, सभु वसीला विकामियूं आहिनि। उन्हनि खे विकिणण जो तरीक़ो छा आहे? साञावंद माण्हुनि खे ख़रीद कयो, हर ज़िले जे साञावंद माण्हुनि खे ख़रीद करे वठो, वकीलनि खे ख़रीद कयो, सहाफ़ियुनि खे ख़रीद कयो। न को वकील कुझु हूंदा, न को सहाफ़ी कुझु हूंदा, न को अहले इल्म कुझु हूंदा, न को अहले अदब। जेको माण्हू कुझु हूंदो हुनखे चवंदा तूं हरू भरू अखियुनि में थी हवा मगल न ॻाल्हाए, अखियुनि में थींदे। साहब ॻाल्हाए कंहिं ॿुधायो पियो त हिन फलाणे तुंहिंजे खिलाफ़। मूं चयोमांसि न साईं अहिड़ो माण्हू कोन्हे, असांजो पंहिंजो आहे। आऊं तुंहिंजी उदा साख ॾेई आयो आहियां, आऊं चई आयो आहियां। कल्ह साहिब पुछो हीउ शरारत पियो करे छा? मूं चयोमांसि न साईं अहिड़ो माण्हू ई कोन्हे, तव्हांखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे। आऊं तुंहिंजी गारंटी ॾेई आयो आहियां, तुंहिंजी साख ॾेई आयो आहियां। माण्हू डप में वेठो आहे। पोइ सिंधी वरी सिंधी त माहिर आहिनि, प्यारा आहिनि, जिगर आहिनि सिंधी पंहिंजा। उहे वरी न करण लाइ चवंदा आहिनि पद पेरनि खां न पुॼे लख लानत गोॾनि ते। सिंधी चवंदा अदा कुझु हा पर ॾिसो था कयूं हा, पर माण्हू वॾा हरामी आहिनि। घेरो आहे वॾेरनि जो, सरदारनि जो, जागीरदारनि जो, पीरनि जो। चवंदा आहिनि भाड़ियुनि मथां भित कांगन केराए विधी। भाड़ियो जे माण्हू थींदो त उहो दलील कहिड़ा बि ॾींदो, पंहिंजी भाड़ियाप लाइ मुख़्तलिफ़ दलील ॾींदो, पंहिंजी बुज़दिली लाइ मुख़्तलिफ़ दलील ॾींदो। बुज़दिली लाइ ईअं थोरी चवंदो आहियां भाड़ियो आहियां, चवंदो आहियां हीअं कयां। मुंहिंजी दिलि चवंदी मुंहिंजी दिलि त घणेई भड़को थी खाए, पर हू भरिसां माण्हू हरामी आहिनि, वरी को नुक़सानु न करे विझनि। या चवंदो आऊं घणो ई चवां थो कयां, पर सना सना बचा अथनि। भाउ मुंहिंजो भरिसां नौकिरी में न हुजे हा न त आऊं हुननि खे सुधो करे छॾियां। हाणे मुंहिंजी नोह भरिसां हिते डॉक्टराणी आहे, नर्स आहे, इहा अॼु न हुजे हा। हीउ मुंहिंजे भरिसां पुट कुंडो हणी छॾियो आहे, बिजली वरी लाहे वेंदा, गर्मीअ में लाह पटिजी वेंदा, इहो कुंडो लॻल न हुजे हा त हुनखे अहिड़ो सुधो कयां। मुंहिंजे भाउ जो गुटके जो कारोबार आहे, वरी उहो ॿधी वेंदसि, हलिया वरी पुलिस वारा अची गुटके ॿधी वेंदसि। इहो न हुजे हा त भरिसां आऊं मास्तर आहियां, भरिसां वरी मूंखे मोकिले वेंदा ठुल जेका बाबा बदिली करे झुंपीर मां, पोइ लाह पटिजी वेंदा। हाणे अदा बेवस थी आहियूं, इन करे कोन था कुझु। भाड़ियुनि मथां भित कांगन केराए विधी। भला पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जा माण्हू इहे कनि था। पंजाब जी घिटीअ में मुक़ाबलो थिए थो, कोशिश थिए थी त हिन दफ़े PTI खे खटाइबो त नवाज़ लीग वारा मुक़ाबलो कनि था 2018 में, ऐं 2024 में कोशिश थिए थी त नवाज़ लीग खे खटाइबो त PTI जे ॻोठ में माण्हू मुक़ाबलो कनि था। उन्हनि खां निशान खसिया था वञनि, बिना निशाननि जे विढ़नि था। उन्हनि खां निशान इलेक्शन जा खटे उन्हनि खे बिना निशान जे मोकिलियो वञे थो, तॾहिं बि उते जा माण्हू विढ़नि था। इहे झंग जा, इहे जहलम जा, टोबा टेक सिंह जा, फैसलाबाद जा, गुजरावाला जा, सियालकोट जा, मंडी बहाउद्दीन जा, बखड़ जा माण्हू ॻोठनि में घिटीअ में मुक़ाबलो कनि था। चवनि था असीं जंहिंसां गॾु आहियूं उन सां निर्वार थी बीहंदासीं, डपु कोन कंदासीं, बुज़दिल कोन थींदासीं, डिॼंदासीं कोन, हथियार कोन फिटा कंदासीं। बीहनि था ऐं हू KPK जुलूस कढी अचनि था, अटक पुल था। हीअं न कंदव त इस्लामाबाद में हीअं कंदासीं, हीअं न कंदव त हीअं कंदासीं, हीअं न कंदव त हीअं कंदासीं। वापडा जे ऑफिसुनि में घिड़ियो वञनि, उते वञनि चवनि बिजलियूं खोलियो,
मुकाबला घिटी घिटी में बलोचिस्तान जॾहिं सॼे पाकिस्तान ते कब्ज़ो हो तॾहिं हाई बलोच वञी इलेक्शन में ग्वादरनि मां ऐं तुर्बतुनि मां ऐं पंजगोरनि मां इलेक्शन विड़ी खटियो हो। लेफ्ट जो माण्हू, प्रोग्रेसिव माण्हू, अख्तर मेंगल खटनि था, मालिक बलोच खटनि था, खैर बख्श बरी खटनि था, बुगटी खटनि था, सना बलोच अचनि था, हबीब जान अचनि था, महमूद अचकज़ई अचनि था, बीहनि था। MQM पाक सरजमीन पार्टियूं, जमायत इस्लामियूं, JUI, मुख्तलिफ पार्टियूं, उन्हनि जा माण्हू कराची में बीहनि था। कॾहिं हितां असदुल्ला भुट्टो खटियो वेठो आहे, कॾहिं हुतां हाफ़िज़ नईम आहे, कॾहिं JUI जो माण्हू आहे, कॾहिं MQM जो माण्हू आहे, कॾहिं PTI जो माण्हू आहे। मुक़ाबला वेठा कनि। सिंधी केर कंहिंजो कोन्हे, केर कंहिंजो कोन्हे, पाण खे वाखो न कर बाबा, केर कंहिंजो कोन्हे। अब जे केर कंहिंजो कोन्हे त पोइ तूं वेठो पादर खा। अबनि ॾाॾनि पादर खया, पाण वेठा खाऊं, ईंदड़ नस्ल वेठा पादर खाइनि, वेठा पान खाऊं ऐं गुटको खाऊं ऐं वेठा पादर खाऊं। गुटके सां वात बि हले पियो, मैं वांगुरु गोगर पई वरे ऐं पादरनि जो ज़ीपट आहे। न को आहे तालीम, न को आहे पढ़ाई, न को आहे रोज़गार, न को आहे अस्पताल। मां मोचड़नि जो ज़ीपट आहे, पाण ताड़ी पी वेठा बचे। हलो आम त निकिरां थो, हली घड़ो वधू था खजी हेठां, पोइ ताड़ी कढी राति जो ताड़ी पी के हली जबल जे कुंड में वेही ताड़ी बाड़ी पी ॾाढा मज़ा करे वरी ॿिए ॾींहुं वञी पंहिंजे कम में लॻूं था, लस्सी था विकिणूं हली। ठठे में जेके MNA MP आया तव्हांजा, उहे त खरपति आहिनि। मां त सुञाणा सभिनी खे, सभु ठग, सभु कूड़ा, सभु चोर, चोर जा पुट, सभिनी सिंध खे लुटे तबाह बर्बाद कयो। नारे पलीजो, पलीजो, सरदार विढ़ाजो, पलीजो, वजब विढ़े पियो, पलीजो, दुआजू छोलियूं, पलीजो, आया तेरे जान सा अरबे रुपया तव्हां ठटे जे MNAs, MPAs, बदीन जे MNAs, MPAs, सेनेटर्स, टंडो मोहम्मद खान, हैदराबाद, कासिमाबाद जे MNAs, MPAs, सेनेटर्स, टंडो अलायार, मीरपुर खास, उमरकोट, थर ॾिठा आहिनि नंढा घर ॾिठा अथव। इन्हनि जे घर में जेका मानी ठहंदी आहे असां ॾिठी अथव। इन्हनि जे शादियुनि में जेका मानी हूंदी आहे असां ॾिठी अथव। शादियुनि जा फोटा त ॾिठा हूंदव। शादीअ में दावत खां अॻु में तव्हां नालो ई कोन ॿुधो हूंदो। तव्हां मानीअ में नालो ॿुधो हूंदो, भत लॻी वियो आहे, भत अबा मानी शुरू थी वठी पाण डोड़ पाईंदासीं त हॾे जी चिकन जी वॾी बूटी टंग वारी केरु खणो। पंहिंजी इहा आहे न औकात, पंहिंजी इहा आहे त खाल लॻो आहे मानी जो, टंग जी कुकड़ जी वॾी टंग वारी बूटी पाण खणूं। जदोजहद इन ते आहे। होॾां मानीअ खां अॻु में एपिटाइज़र ईंदो आहे। एपिटाइज़र माना खाधे जे लाइ माहौल पैदा कंदड़ सूप, ड्रम स्टिक, चिकन जूं बूटियूं उहे ईंदियूं आहिनि। उहे आम हज़ारे माण्हुनि लाइ ईंदियूं आहिनि। शादीअ में जेके हूंदा आहिनि, शादियुनि ते 5-5, 10-10, 20-20 करोड़ ख़र्च कंदा आहिनि। गाॾियूं उन्हनि जूं 10-10, 15-15, 20-20 करोड़ वारियूं आहिनि। पीपल्स पार्टी जे MNAs, MPAs, सॼे सिंध जा जेके सेनेटर्स आहिनि, उन्हनि जा बंगला ऐं महल आहिनि लंडन ऐं न्यूयॉर्क में, ब्रिस्बेन ऐं ऑस्ट्रेलिया ऐं टोरंटो ऐं कैलगरी में। ऐं उते जेके सिंधी वेठा आहिनि कैनेडा में, लंडन में, अमेरिका में, उहे जेके सिंधी आहिनि हिते जा, तव्हीं सम्झंदा हूंदो वॾो सिंध जी जंग पिया विढ़नि। उहे जंग कान पिया विढ़नि, उन्हनि मां इलाही सारा मनी लॉन्ड्रिंग कंदा आहिनि सिंधी। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻुवान पीपल्स पार्टी जे माण्हूअ खे 20 करोड़ पुॼाइणा आहिनि लंडन या न्यूयॉर्क या ह्यूस्टन या कैनेडा या कैलगरी या टोरंटो। उहे 20 करोड़ हिते मिलंदा, उहे 20 करोड़ हुते। उन पीपल्स पार्टी जे अॻुवान खे जाइ वठण लाइ उते उहो सिंधी सियासी ऐं क़ौमी ऐं इनकलाबी ऐं समाजी ऐं सिविल सोसाइटी जो अॻुवान उते फराहम कंदो। धंधो आहे, धंधा आहे पर गंदा आहे। इहो धंधो आहे। NGOs में जेके माण्हू वेठा आहिनि, कुझु खे छॾे उन्हनि जो ठाहियूं DC, CSS ऑफिसर, धंधो आहे। जीअं SHO महांगो थाणो वठंदो आहे, तीअं महांगा खाता वठजनि था। ही जेको ठटे में लठ थी लॻे, इहो करे सोचो तो लठ छो थी लॻे? घारे, दाबेची, साकरे, चोहड़ जमाली, शाह बंदर, सामूंडी पट्टी आहे बाबा। खरबे रुपयनि जूं ज़मीनूं आहिनि। उते MNA, MPA, सेनेटर विढ़ो था मरनि नाज़म।
हिन इलाइके में हिन शबीर भटिया के मूंखे मोकिली ख़बर अलाए किथे आई हींअर किथे आहे शबीर भटिया हा हींअर मूंखे न्यूज़ मोकिली वई कटिंग मोकिली वई फलाणा फलाणा माण्हू मुंहिंजी ज़ात वारा कई माण्हू मोकिली उन्हनि खे कूड़नि नालनि सां अरबे रुपयनि जूं ज़मीनूं हिते ऐं परायो ज़िक्र करणु सवलो आहे न परायो नालो खणणु पंहिंजी ज़ात जी मुंहिंजी ज़ात जे माण्हुनि जो ॿुधायूं फलाणा 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 मायूं मर्द बाज़ार नारा ख़बरूं ॿियूं हवाई इनकलाबी फलाणो ही था कयूं मार्क्स अची वियो लेनिन अची वियो चीगोरा अची वियो ज़मीनूं उन्हनि वटि अरबे रुपयनि जूं हिन कोहिस्तान जे बेल्ट में जुमशाई झुम्पी रवा तो मूंखे न्यूज़ मोकिली हुई हिन मोकिली हुई फलाणा मूंखे अलॉटमेंट मोकिली फलाणा अलाए कहिड़ा पावर प्रोजेक्ट लिखी मोकिली त इन्हनि फलाणनि खे ज़मीनूं अलॉट थियूं आहिनि तव्हांखे लुटियो पियो वञे बतीन पेट्रोल जो मर्कज़ हैदराबाद जी ॿाराड़ी पेट्रोल कासिमाबाद ते छो हमले आवरनि कासिमाबाद जे बाईपास जे ॿिन्ही पासे खरबे रुपयनि जूं ज़मीनूं अर्बन ज़मीनूं दादू ते छो हमलो आहे कंबर शदाद कोट ते छो हमलो आहे पेट्रोल ज़मीनूं गैस सांगड़ ते छो हमलो आहे कंदकोट ते छो हमलो आहे सिंध सॼी मां जिते घणी पेर रखो सिंध खे हीअं करे जो पेर हणो त हेठां तेल ऐं गैस निकिरियो अचे तेल गैस न आहे त कोयलो जे तेल गैस कोयलो कोन्हनि त मुर्गो विंड पावर प्रोजेक्ट लाइ बहितरीन ज़मीन आहे अलाह ताला त ईअं खणी उछल इहे शयूं उछले ॾिनियूं आहिनि अबा सिंध खण अबा पेट्रोल खण अबा गैस सिंध खण अल्लाह ताला ते मिसबुल इस्बाब आहे या त पंहिंजी ख़बर हुअसि त हिननि खे जेका शइ ॾींदुसि उॾाए करे ॾींदा त हिनखे सभु हिननि खे ॾिया हीअ हणी सर विझाए करे ॾींदा हिननि में आलो जफ़ हूंदो जलो हूंदो कोन हिननि खे जॻह टपट ॾिबा उछलाए करे ॾींदा हिननि जो इन मां पेट कोन भरबो पेट्रोल ॾियोनि गैस ॾियोनि कोयलो ॾियोनि समुंड ॾियोनि सभु टपड़ ॾियो तॾहिं बि उछलाए करे ॾींदा मादनियात जिप्सम ग्रेनाइट मार्बल जेका टपड़ सिंध खे ॾियो असां सिंधी उछलाए करे ॾींदा छो त हुननि हुकुमरान अहिड़ो चूंडियो आहे जंहिं हुकुमरान वटि सिंध माण्हू न आहे तव्हीं हुननि लाइ माण्हू न आहियो तव्हीं झुम्पीर वासी सम्झो था तव्हीं पंहिंजे MNA MP लाइ माण्हू आहियो तव्हीं माण्हू कोन्हे तव्हीं हुन लाइ छेला आहियो रिढुनि जा नंढड़ा नंढड़ा बछड़ा आहियो पाण सभु छेला आहियूं मायूं छेलियूं ऐं रिढूं आहिनि दुंबा आहिनि गाबा ऐं गाबियूं आहियूं पाण गाबे गाबी लाइ पाण सोचींदा आहियूं या त पाण गाबो ॼमण छा सोचींदा आहियूं गाबो ॼाओ विकिणंदुसि गाबे लाइ पाण छा सोचींदा आहियूं गाबो आहे भले आयो असांजे मुंहिंजो गाबो मुंहिंजो भाउ आहे अखियुनि ते आयो ऐं गाबे लाइ ख़ुशि गाबो ॼाओ आहे 6 महीने खां पोइ वॾो थींदो उस ई ईद ते गाबे खे तकबीर विझंदुसि या कराची खपाईंदुसि त सिंधी पाण हुन लाइ गाबा आहियूं छेला छेलियूं आहियूं झुम्पीर पाण पिया चऊं असां फलाणो साहब जा माण्हू आहियूं फलाणे जा आहियूं साहब लाइ तव्हीं मखियूं बि कोन हुयो मखियुनि खां बि बचा लाइ माण्हू घड़ी घड़ी उछलाईंदो पियो आहे मख मथां तंग न करे तव्हांजी हुनखे परवाह ई कान्हे ऐं सॼे सिंध खे ॿुधायां पियो मुंहिंजो कमु आहे तव्हांखे ॿुधाइणु हीअ इलेक्शन थी फेब्रुवरी खां अॻु में उन खां अॻु में मूं छा पे कयो यादि अथव इलेक्शन खां अॻु में मूं छा पे कयो इलेक्शन खां अॻु में ऐं केॾी महिल वेठो हुउसि गंबट उते नौजवाननि खे सुजाग पे कयुमि पोइ वेठो हुउसि कराची यूनिवर्सिटी पोइ वरी वेठो हुउसि ज़ेबिस्ट में पोइ वरी वेठो हुउसि वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में पोइ वरी वेठो हुउसि पंगरे में पोइ केॾी महिल कंदकोट हुअसि केॾी महिल आऊं मोरे हुअसि केॾी महिल दादू हुअसि सॼे सिंध खे वेठो सुजाग कयुमि लाहौर पे वियुसि लोडियम पे मुंहिंजो कमु आहे मौलवी साहिब जो कमु छा हूंदो आहे सुबुह जो अज़ान ॾेई चवंदो आहे बाबा रोज़ेदारो रोज़े रखण जो टाइम थी वियो आहे उथो बाक़ी 5 मिंट बाक़ी 8 मिंट बाक़ी पोइ जेको रोज़ो रखे थो रखे जेको न रखे थो न रखे मंदर में हुनजो कमु आहे पंडित जो घंटी वॼाइण जेको अचे न अचे संडे प्रेयर में पादरी जो कमु आहे सॾु ॾियणु जेको अचे न अचे आऊं पियो तव्हांखे लठ खणी अबा उथो सुजाग थियो वसीला वियो टपड़ खाजी वियो का शइ कोन बची अथव पिनो पिया त चवंदा परवाही न आहे ख़ैर लॻो पियो आहे भले पिया पिनो गंज लॻा पिया आहिनि असांखे खपनि 50-60 रुपया उन्हनि मां 2-3 गुटका आया सिगरेट जी पुड़ी आई पान जा 2 आया टुकड़ा बीड़ियुनि जी पनी आई बसि बीड़ियूं बदिजनि थियूं कोन थियूं बदिजनि ते कोन थियूं बदिजनि तंहिंजे करे चांहि पीअणी आहे कट चांहि पीअणी आहे पंहिंजो नओं फार्मूलो कट चांहि हुन में 2 पैसा बची पिया तंहिंजे करे कमु हले पियो पंहिंजो तंहिंजे करे झुम्पीर वासियो ही ठट्टो जेको उरूज हो ऐं झुम्पीर जेको माली मसलनि सां माला माल आहे वसीलनि सां आऊं ईअं कोन थो चवां आऊं त इलेक्शन कोन पियो विढ़ा न जो तव्हीं चओ आयाज़ लतीफ़ अली जो आयो आहे इलेक्शन लाइ मूंखे वोट ॾियो
भला ईमानदारी सां ॿुधायो मुंहिंजो तव्हां में कमु आहे कहिड़ो? मुझे मीरपुर खास में केड़ो कम है करे सोचो कि केतरा मानू मुते तबसरा पे गवा आया थी पली जगह मथे में फेरी है। आऊं सच्ची बच ता हे मु सवेल गाल पे कही लतीफ साईं जी ये जगह हवा है जते विंड पावर है हिनने के हाने खबर पई आ त विंड पावर ला हवा खपे। हाने तहकीकात कई तन हुन दरवेश खुदा जे के कने खबर हुई सवे साल अगे हेठ जर मथे मंजर पासे में वणरा हेठ ऊनो जर जो पानी है हेठ जर मथे मंजर मंजर छाए वणन जे जुगटे जो लामू वणन जो जुगटो उन जी छाव हेठ जर मथे मंजर पासे में वणरा वणरा माना सावक वणकार हेठ जर मथे मंजर पासे में वणरा अचे वने विच में तमाची जी सा लगे उत्तर वात किंजर हिंदोरो थी। संत जे के इलाइके ला कोन चयो तस लगे उत्तर वात किंजर हिंदोरो थी। उन में जडे नूरी मथे वणन जा झुगटा आहिनि ऊनो पाणी आहे पासे में वणकार आहे ऐं ॿेड़ीअ में चढ़ी नूरी हीअं गश्त पई करे घुमे पई ऐं जेकॾहिं उत्तर वाह जो हवा थी लॻे त उहा कींझर नूरीअ लाइ हिंदोरो बणिजो वञे ऐं नूरी हिंदोरे में बि लुॾे कींझर जी वाह। ही लतीफ़ साईं जो महबूब इलाइक़ो अथव। मैं लतीफ़ साईं हिन इलाइक़े सां प्यार कयो न वठे न विकणे न मारे न थारे। मोहाणी हुई न नूरी पोइ जॾहिं इश्क लॻुसि त पोइ न वठे गंदरी हुई तव्हांजी पाड़ेसराणी न वठे न विकणे न मारे न थारे खारो विधाई खूह में निरतूं निहारे साई पर पारे जा घर समय जे सप जे वढण विकण सब छड़े नहीं हाने ओ रवाज कयो दस जेको समन जे घर सप जे तो ओ रवैयो इख्तियार कयो दस। लतीफ पियो चवे हथे हेड़ो हुसन जेको लतीफ हिन इलाइक़े जो ॿुधायो आहे हथे पेरे आरखणे मुंहं आरखण ऐं ॾिसो हिन दौर में पाण चवंदा आहियूं मुंहुं रुगो मुंहुं ॾिसंदा आहियूं सूंहं लाइ। लतीफ़ उन ज़माने में सूंहं लाइ हींअर मायूं घणो करे पंहिंजूं मर्द बि पेर ऐं टंगूं ऐं ॿाहूं ऐं ठूठियूं ऐं नोह ऐं कन गरिया पिया आहिनि मिटी जा धूड़ लॻाया पिया आहिनि मुंहुं अगरि वई मुंहुं रुके टे लपू पाणी जो हणी हीअं। लतीफ़ उन ज़माने में छा थो चए सब पंहिंजा हथ पेर न ॾिसजो वई त मथां ॻाल्हि सही न हुजे। हथे पेरे आरखण पहिरीं आरखण न पहिरीं हथ हथे नूरी पे ॿुधाए हथे पेरे आरखणे मुंह न मुहाणी जीअं सॻो विच सुरंदड़े तीअं राणियुनि में राणी जीअं सुरंदे जे विच में सॻो हूंदो आहे ऐं उन सॻे सां सुरंदो वॼंदो आहे ऐं उन सॻे खां सवाइ सुरंदे जी का अहमियत कान्हे जीअं सॻो विच सुरंदड़े तीअं राणियुनि में राणी समय सुञाणी बीड़ो बदुस्बान सुञाणी हुननि हथनि पेरनि आरखणनि ऐं पोइ रवैयो न वढे न विकणे रवाजी नओं कई। लतीफ़ हिन इलाइक़े जे माण्हुनि खे अलाए किथे पुॼाए छॾियो आहे। खोए समियूं बन सूमरियूं छॾ समिन खे समी केर माना बादशाह जो खानदान उन वक़्त जो जाम तमाची उनड़ समा सरदार उन समय सरदार जे घर जे मोइन के लतीफ़ चंदो छॾ धूड़ विझिन खोए समियूं बन सूमरियूं जे अचन ऊंचे गाठ जेके लय करे हलन थियूं हे गिची मथे करे उन्हनि खे विझ धूड़ खोए समियूं
बन सूमरियूं जे अचन ऊंचे घाट वरसे किंझर जायूं जिन तमाचे जी तात राणिन मुला रात माणक में पिराए। राणियूं उते रहिजी वयूं ऐं मोहाणीअ खे माणक मिलियो जाम तमाची। माणक जेको सरदार शहनशाह जो शहनशाह ऐं उन जाम तमाचीअ खे लतीफ़ जीअं पेश कयो आहे जे मुलनि जे वर चढ़ी वञा त मुला लतीफ़ ते एफआईआर कटाए लतीफ़ खे बदिराए करे ॾींदा उन ज़माने जा। जाम तमाची लाइ छा थो चए न कंहिं ॼाओ जाम खे वसफूं कहिड़ी बि ॿुधाए न कंहिं ॼाओ जाम खे न की जाम वियाओ न जाम खे कंहिं ॼणियो आहे न जाम खे को औलाद आहे। ये कंहिंजूं वसफूं न कंहिं ॼाओ जाम खे न की जाम वियाओ लम यलिद वलम यूलद ई निजाबत न्याओ किब्र किब्रियाओ तख्त तमाची जाम जो किब्र किब्रियाओ तख्त तमाची जाम जो। ऐं जंहिंजो तख्त आहे उहो छा थो करे उहो चए थो खो समियूं बन सूमरियूं। उहो चए थो न मुंहिंजे लाइ हीअं आहे। ऐं ज़िंदगी ही अरबे रुपया कमाईंदड़ वारी ज़िंदगी न खरबे रुपया कमाइण वारी ज़िंदगी न रुगो ठठ मुकाबला पैसा सुठियूं मानियूं आयाशूं वॾियूं शादियूं वॾियूं दावतूं मुजरा डांसूं शराब जुआऊं पैसा लुटाइण माण्हुनि खे खाइण ऐं लुटाइण खाइण ऐं लुटाइण न। मैं हथ में मकड़ीअ मुआणीअ जे हथ में वंझ आहे मे हथ में मकड़ी ऐं जाम हथ में जार सॼो ॾींहुं शिकार कींझर ते कालो। ज़िंदगी मुआणीअ जे हथ में वंझ आहे ऐं जाम मंज़र ॾिसो न इहे मंज़र तव्हांजे काश हींअर पाण ॾिसी सघूं हा। सोचो हिन कींझर ते नूरीअ जे हथ में वंझ हुजे हा ऐं जाम तमाचीअ जे हथ में शिकार लाइ जार हुजे हा ऐं सॼो ॾींहुं शिकार कींझर ते कालो। सिंध जो बादशाह पियो शिकार करे ॿेड़ीअ में वेठो आहे ऐं नूरी वेठी हुजेसि ऐं वॾी महिल वरी कींझर हिंदोरे वांगुरु लुॾंदी हुजे। कींझर हवा जे लहरुनि ते पाणीअ जे लहरुनि ते हिंदोरे वांगुरु झूलंदी हुजे पोइ ॿियो छा खपे। त ही उहो इलाइक़ो आहे ऐं उन इलाइक़े खे तबाह ऐं बर्बाद कयो। उन इलाइक़े लाइ केरु विढ़ंदो तव्हांखे विढ़णो। उस्ताद सबक पढ़ाए सघे थो गूगल तव्हांखे मालूमात ॾेई सघे थी एप्लीकेशन का तव्हांखे इंफॉर्मेशन ॾेई सघे थी कैमरा फोटो कढी सघे थी। फोटो कढाइणो त तव्हांखे पाण आहे। कैमरा खणी बटण दबाईंदी मोबाइल अॻियां त तव्हांखे बीहणो आहे। टेप रिकॉर्डर खणी आवाज़ रिकॉर्ड कंदो ॻाल्हाइणो त तव्हांखे आहे। झंडो त सुबजी वेंदो झूलाइणो त तव्हांखे आहे। नारो त को हणी वेंदो जवाब हुन नारे जी ललकार जो ॾियणो त तव्हांखे आहे। जे तव्हीं कोन पुछंदव तव्हीं माना झुमपीर न सिंध जा माण्हू। जे सिंध जा माण्हू पंहिंजनि इलाइक़नि लाइ पुछंदा ई कोन लातालुक थियो वेठा हूंदा त पोइ ॾिसो पैनाडॉल ॿुधी अथव डिस्प्रिन ऐं पैनाडॉल अॻे पैरासिटामोल हूंदी मथे जो सूर अथव भले पैनाडॉल खाई छॾियो। बुखार अथव मथे जो सूर अथव हल्को पैनाडॉल खाई छॾियो डिस्प्रिन खाई छॾियो पैरासिटामोल खाई छॾियो। टाइलेनॉल ईंदी आहे अमेरिका जी मशहूरु गोरी आहे पैनाडॉल वांगुरु उहा खाई छॾियो ठीकु आहे। मलेरिया जो इलाज पैनाडॉल कोन कंदी। डिस्प्रिन ऐं पैनाडॉल टाइफाइड जो इलाज कोन कंदी मुद्दे जे बुखार जो। एड्स जो इलाज कोन कंदी HIV जो पैनाडॉल। कैंसर जो इलाज कोन कंदी डिस्प्रिन ऐं पैनाडॉल। जॾहिं
जॾहिं कैंसर लॻल हुजे, टाइफाइड मलेरिया हुजनि, HIV हुजनि, उहा पेनाडाल अथव सोशल मीडिया, उहा पेनाडाल ऐं डिस्प्रिन अथव फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नैपचैट, यूट्यूब। मथे जे सूर लाइ सही आहिनि, पर तव्हीं सम्झो था त सिंध जे समूरनि बीमारनि जो इलाज पेनाडाल सां था कयूं। फेसबुक ते पोस्ट रखी छॾीसीं, फातह ला 2 हथ खणी छॾियासीं, तॾे ते पहुची वियासीं, पोइ तॾे त सॼी सिंध पहुती हुई। अजमल सावंत जे करोड़ रुपयनि में उन जे खून जो सौदो थी वियो। पेनाडाल सां इलाज ते कयो न। टाइफाइड जे इलाज लाइ पेनाडाल ते खाधो। सोशल मीडिया पोस्ट माण्हू राति जो सुम्हंदो, अदा अजमल सावंत जो खून न लुहण ॾींदासीं। चई जदोजहद थी वई, सियासी पार्टियुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? सियासी पार्टियूं दरअसल एंटीबायोटिक आहिनि जेके उन बैक्टीरियल इंफेक्शन जो इलाज करे। सियासी पार्टी तोड़ ताईं हक परस्त, कौम दोस्त, वतन दोस्त, इनकलाबी, पोरियत, अवाम दोस्त पार्टियूं, कौमी अवामी पार्टियूं जेके उन्हनि माण्हुनि जो मुस्तकिल इलाज कनि, उहे एंटीबायोटिक आहिनि, उहे तवील इलाज आहिनि। उन्हनि जे बजाए तव्हां सिंधवासिन शार्ट इलाज ॻोल्हियो। एंटीबायोटिक कोन था खाऊं, डिघो इलाज कोन था कयूं, पेनाडाल था खाऊं। असीं पोस्टूं रखंदासीं, फातिमा फरड़ो, फातिमा फरड़ो, फातिमा फरड़ो। बा फातिमा फरड़ो जो ही कुछ कोन थींदो, पर जे मिसाल उन जो थी वञे त वरी ॿी फातिमा फरड़ो मारे छॾींदा। प्रिया कुमारी सोशल मीडिया ज़रिए जंग था कयूं। प्रिया कुमारी असांजी ख़्वाहिश आहे त मिले असांजी नंढड़ी धीअ बचड़ो, पर असांजी ख़्वाहिश इहा बि आहे त इहो बचड़ो मोटी मिले ऐं अहिड़ी ॿी का बचड़ी कॾहिं अगवा न थिए। सिंध जी का बि अहिड़ी न्याणी वरी अगवा न थिए, पर उहे थियनि पियूं। निमृता, नायला, तानिया, लाश पिया आहिनि, नौशीन काज़मियूं, नायला रिंद, तानिया ख़ासकिलियूं, निमृता कुमारियूं, लाश तव्हीं पेनाडाल सां इलाज करणु चाहियो। गोरी खाई, मूं पोस्ट रखी आहे, अबा मुंहिंजी पोस्ट पढ़ी, मूं पोस्ट रखी आहे, लाइक त कजी, लाइक शेयर त कजी, मूं पोस्ट रखी आहे। ॿाहिरि कोन निकिरबो, जलसे में कोन वञिबो, तंज़ीम साज़ी कोन कबी, स्टडी सर्किल कोन कबा, जिगियूं तवील जुदोजहदूं कोन कबियूं, क़ौमी सियासी पार्टियुनि में शामिल कोन थिबो, उन्हनि सां तोड़ ताईं कोन हलबो। पोस्ट रखी बि पेनाडाल आहे, पेनाडाल खाइए, पेनाडाल खाई वेठो, कैंसर जो इलाज कर, माण्हू मरी वेंदई नेठि। पोइ सॼी सिंध आबाद तॾहिं ते मूंखे चवंदा आहिनि सभु जेको गॾिबो आहे। ऐं जेका केॾां वञा न, ऐं जे वञा थर पार कर त पुॼ चवंदा वार कोन पहुतोई, जे वञा वार आहे त चवंदा तूं कोन पहुतोई राधण, जे राधण वञा त चवंदा शादी पली कोन आयो वई। मूंसां त वरी 1000 माण्हू सवाल करण वारा आहिनि न, तव्हीं बचिया पिया आहियो उन्हनि खां, त मूंखे वरी प्रेशर विझंदा आहिनि फलाण। ऐं हाणे सम्झणु शुरू थी वियो, अॻियां मूंखे बि अकुल कोन हो। अरे अॻे बि इंसान आहियां, अॻे मूंखे बि अकुल कोन हो, ऐं पैदल हुअसि अकल खां। सम्झंदो हुउसि त जे ड्रोड़ी उते पुॼूं था त उनजे मिसकिन जी मदद कंदासीं, उन्हनि वारसनि सां। पोइ त ॾिठमि त जेॾां थो वञा उते अघु वधाए, हूअ 20 लख में सौदो कंदा, हू करोड़ में सौदो था कनि। हू खून 50 लखनि में विकिणंदा, असीं वञी उते गोड़ था कयूं त उन्हनि जे खून जो सौदो 1.5 करोड़ में थियो वञे। सौदो साॻियो था कनि। ते पेनाडाल जे इलाज ज़रिए दोते भील जे खून जो सौदो थी वियो। पेनाडाल वारे इलाज सां नाज़िम जोखे जे खून जो सौदो थी वियो, नवाब वली मोहम्मद जे खून जो सौदो थी वियो, माड़ी जलबाणी जे खून जो सौदो थी वियो, राति अजमल सावंत जे खून जो सौदो थी वियो। खाइणु चाहियो पेनाडाल त वेठा खाओ। पेनाडाल त इहा सोशल मीडिया, उन जे ज़रिए बयानु रखो। ॿिया हथ जा कूड़ा लीडर 5-7 ठाहियो, उहो चवंदा न वियो ई मता वियो ई अचई थो, मता वियो ई न छॾींदो माए, ख़बरदार ॼाण पहुतुसि। उहा ॻाल्हि वणे थी। सुल्तान राई वारियूं ख़बरूं, ओए जगीरदारा, सुल्तान राई जूं फिल्मूं हूंदियूं, जगीरदारा सिंधियुनि खे अहिड़ियूं सोशल मीडिया ते अहिड़ियूं अकुलूं खपनि। अयाज़ लतीफ़ पली जो पुरमन जदोजहद कंदासीं, इहा ॻाल्हि वणे कान। हुननि खे ख़बर न वेंदे मारींदोसीं, अचई थो, पोइ खणी न वञे, खणी इहा पोस्ट रखी अमरा सुम्ही रहे, पोइ सुबुह जो चए त राति जो चए त मुंहिंजो अकाउंट हैक थी वियो। उहो कहिड़ी बि दॿ ॾेई करे, पर माण्हू चवनि था, माण्हुनि खे ॻाल्हि इहा थी वणे, तंहिंजे करे झुम्पीर वारनि खे बि उहे चवंदा अयाज़ लतीफ़ पली जो ख़बरूं पियो करे। असीं पोस्ट जी ॻाल्हि कान्हे। जे तव्हीं हिन झुम्पीर जी तरक़ी चाहियो था ऐं ठटे खे खरपतनि जे वॾेरनि, पीरनि, मीरनि, सरदारनि, सेठनि, सायनि
चङनि मुड़सनि जे घेरे में आज़ाद कराइण चाहियो था। हिन ज़रदारी साहब लाइ तव्हीं नॉन एंटिटी आहियो। ही तव्हांखे हर 6 महीने नवां ॾेई ख़बर ॿुधाईंदा। तव्हां सिंधरे माण्हुनि खे सम्झी विया आहिनि। तव्हांखे लॻाईंदा त जान मोहम्मद मेहर जे पोयां लॻंदो अजमल सावंत वेंदो, अजमल सावंत जे पोयां लॻंदो नसरुल्ला गॾाणी वेंदो, नसरुल्ला गॾाणी मां लॻिया पिया हूंदो त डाची जी टंग वटिजी वेंदी, त इहो उठ जे पोयां लॻंदो, वरी उठ मां जान छॾाईंदो त को ॿार अॻवा थी वेंदो, वरी उनजे पोयां जे इहो को कमु न थियो त तव्हांखे ख़बर ॾेई वेंदी कान का अख़बार त बिलावल ऐं आसिफ में वॾा इख़्तिलाफ़। हाणे सॼो ॾींहुं वेठा तव्हीं सोचींदो बिलावल ऐं आसिफ में इख़्तिलाफ़, बिलावल ऐं आसिफ में इख़्तिलाफ़, बिलावल ऐं आसिफ में कहिड़ा इख़्तिलाफ़ हूंदा? बिलावल आसिफ में अहिड़ा इख़्तिलाफ़ हूंदा जहिड़ा अमेरिका ऐं इंग्लैंड में ॿई गॾु आहिनि सदियुनि खां। बिलावल आसिफ में कहिड़ा ख़्याल इहे इख़्तिलाफ़? नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ में कहिड़ा इख़्तिलाफ़ थींदा? नवाज़ शरीफ़ ऐं मरियम ऐं शहबाज़ शरीफ़ को पाण में हिक ॿिए खां अलॻि आहिनि। साईं ॻाल्हि आहिनि। तव्हीं वेठा चवंदो बिलावल हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो, हुन रखी छॾियो, हुन हीअं करे छॾियो, हुन रखी छॾियो, ही वज़ीर हटाए थो। अबा ही जे वज़ीर न हुजे, हू हुजे, तव्हांजी सर ते कहिड़ो असरु पवंदो? तव्हांखे SHO गुलाम नबी पादराणे ॿधी या तव्हांखे SHO धणी बख़्श पादराणे लाकब में फ़र्क़ु कहिड़ो आहे? 5 लख में हू बि छॾींदो, 5 लख में हू बि छॾींदो, मोचड़ा हू बणंदो, जेलर हू बि नक में विझंदो नाकेली, हू बि नसवारो और पाणी विझंदो कैदीअ खे। तव्हांजी सिहत ते फ़र्क़ु कहिड़ो आहे? हाणे ही सखर बैराज आहे, दरवाज़ो लुड़ी वियो। अॼु हिकिड़ो SDO ऐं एक्सियन खे हटाए छॾियो। SDO ऐं एक्सियन पैसा खाई विया वज़ीर, पैसा खाई वई सिंध हुकूमत, पैसा खाई वियो सॼो इरिगेशन जो खातो, पैसा खाई वियो उनजो मिनिस्टर ऐं उनजो एडवाइज़र, पैसा खाई वियो मथे वज़ीर आला ऐं सॼो कैबिनेट। हटी वियो हिकिड़ो SDO ऐं एक्सियन। SDO एक्सियन छा करे? बजट का SDO वटा है, एक्सियन वटा है। बजट तो मता सेक्रेटरी वटा है, मिनिस्टर वटा ईंदी। स्केप गोट अंग्रेजी में चइबो स्केप गोट, हिकिड़ो कूड़ बहाने तौर के माण्हू खे इस्तेमाल करे कुर्बानी जो बकरो बनाए। तंहिं करे तव्हांजी सॼी सिंध ख़तरे में। आऊं तव्हांखे हींअर वॾियूं ॿियूं ख़बरूं चालू ॿुधाए वञी सघियोसि कि फर्स्ट क्लास जुम्पीर तारीख़ बारीख़। ऐं इहे ॻाल्हियूं छो थो करे सोचिजो वञी, तव्हांखे ख़बर आहे। ऐं ॿियूं ॻाल्हियूं बि करे सघां थो, यू नो मी। तव्हांखे इहा त ख़बर कान अयाज़ लतीफ़ जो पनो लिखी ईंदो आहे, पोइ हिन दफ़े हीउ पनो लिखी आयो, इहा त ख़बर अथव। ऐं कुझु बि ॻाल्हाए सघां थो, मुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं तव्हांखे ख़बर बि आहे सिद्धवासन खे बि हाणे त सम्झी वेंदा त मूंखे कंहिंजो डप ऐं परवाह बि कान्हे, इहा बि ख़बर अथव। तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, डप ऐं परवाह ऐं ख़्याल हुन था ॿुधायां। हे जेके मथे मालिक वेठा अथव न, जेके चवंदा आहिनि, कॾहिं चवंदा आहिनि सिंध में करप्शन आहे, कॾहिं चवंदा आहिनि कोन आहे, उहे चाहिनि था सिंध तबाह ऐं बर्बाद थिए। उन्हनि ज़रदारी मुक़ररु इन करे कयो आहे त सिंध बर्बाद थिए ऐं सिंध में को अयाज़ लतीफ़ पली जेके असेंबली में अचण ते सभु मुतफ़िक़ छो आहिनि? पीपल्स पार्टी, इस्टेब्लिशमेंट, वफ़ाक़ी हुकूमतूं, सभु फोरम्स मुतफ़िक़ छो आहिनि? ख़बरनि अयाज़ लतीफ़ पली जो को असेंबली में अची को फ़ैसिला कोन करे सघंदो, पर अयाज़ लतीफ़ पली जो सखर बैराज लुडी वियो, करारदाद पेश करे छॾिया। करारदाद जो पेश करे छॾे त उन ते पीपल्स पार्टी जे MPs खे निर्वार थी उनजी मुखालफ़त करणी पई आहे त पंहिंजे तक में वञनि हा, ज़लील ऐं रुसवा थियनि हा। त ॾिसो ही हुननि सां बीह रहिया। अयाज़ लतीफ़ पली चई छॾिया त बाबा इलीगल इमिग्रेंट्स खे शनाख़्ती कार्ड न ॾियो। हाणे उनजे करारदाद जे ख़िलाफ़ जेके वोट ॾिना, सिंध जा माण्हू ॾिसनि त धारनि खे शनाख़्ती कार्ड ॾियण लाइ हिननि वोट ॾिनो आहे। अयाज़ लतीफ़ पली जो लीक कढी करे असेंबली में, असेंबली में लीक कढिजी वञे हा त सिंध जो फर केरु आहे ऐं पैसे जो फर केरु आहे, उहा लीक निकिरी वञे। तंहिंजे करे ज़रदारी ऐं फोरम्स ही हिन इलाइक़े जूं ज़मीनूं ठटे खे टारगेट कयो वियो आहे। ऐं तव्हांखे सम्झायां थो, ठटो सामूंडी पट्टी आहे ऐं ठटो कराची के वेझो आहे। तंहिंजे करे रुगो पीपल्स पार्टी न, पीपल्स पार्टी जा जेके मालिक आहिनि, जिन पीपल्स पार्टी खे 2008 खां मुसलत कयो आहे, उहे चाहिनि था त सिंध तबाह ऐं बर्बाद थिए। उन्हनि ज़रदारीअ खे अनचेक्ड जेको छॾे ॾिनो आहे त जीअं वणेसि तीअं करे, छाकाणि त ज़रदारी उन्हनि खे सवलो थो पए। ठेकेदार खे उहो SDO ऐं एक्सियन सूट कंदो आहे जेको MB करे ॾे, चेक कटे ॾे, ऐं एक्सियन खे उहो ठेकेदार वणंदो आहे जेको एडवांस पेमेंट करे ठीके मिलण खां अॻु में। तंहिंजे करे ज़रदारी हिकिड़ो सुठो ठेकेदार आहे, उहो कमीशन सुठी थो ॾे। पंहिंजे इलाइक़े में SHO ईंदो आहे, हुनखे ख़राब कबो आहे पैसा ॾेई, या SHO अॻु में ख़राब थियल हूंदो आहे त माण्हुनि खे ख़राब कंदो आहे। तीअं जेके पाकिस्तान में मुख़्तलिफ़ फोरम्स आहिनि,
जेके दरहकीकत इन लाइ हुआ त उहे सॼे मुल्क ते नज़र रखनि ऐं माण्हुनि खे बहितर कनि ऐं उहे पंहिंजूं ड्यूटियूं इंसाफ़ ऐं अक़ल ऐं आइन जे दायरे में ॾियनि, उन्हनि खे उहे जॾहिं सिंध में पोस्टिंग ते अचनि था ज़रदारी उन्हनि खे ख़रीद करे थो वठे। जेके हुननि जा माण्हू आहिनि मालिकनि जा, उहे जॾहिं अचनि था ज़रदारी उन्हनि खे उहे लखनि करोड़नि में कोन था वठनि, उहे अरबन में पैसा वठनि था ऐं उन्हनि खे पेमेंटूं लंडन ऐं न्यूयॉर्क में, ब्रिस्बेन ऐं ऑस्ट्रेलिया ऐं पेरिस ऐं रोम में थियनि थियूं। उन्हनि खे इन पटड़ी ते हाणे छॾियो अथसि, हाणे उहे था विड़ियो मरनि त सिंध असांखे ॾियो, इहो मूंखे पोस्टिंग ॾियो सिंध जी, छाकाणि मूंखे ख़बर आहे त हिते ज़रदारी उहो माल पुॼाईंदो। तंहिंजे करे उहे जेके मालिक वेठा आहिनि, जेके ज़रदारी जे मथां आहिनि, उहे चाहिनि था ठटो तबाह ऐं बर्बाद थिए। हीअ ज़मीन हुननि रिज़र्व करे रखी आहे ठटे जी, सामूंडी पट्टी आहे, हैदराबाद ऐं कराची जे विच में आहे, अरबे रुपयनि जी ज़मीन आहे, सिंध जे दरिया जे भरिसां आहे ऐं कींजर जे किनारे ते आहे। इते का तरक़ी कान थियण ॾियणी आहे। इन में ज़रदारी ऐं मुतफ़िक़ आहिनि। ज़रदारी खे हुननि चयो आहे ऐं हुननि खे ज़रदारी चयो आहे त हीउ इलाइक़ो सभु पाण फबाईंदासीं, पाण कर्टे खाई वेंदासीं, तंहिंजे करे हिते को कमु थियण न ॾींदासीं। हाणे इहो तव्हां ते जे तव्हांखे अकुल आहे, जे ही खोपड़ी तव्हांजे जेके तव्हां मां 40 45 खां 50 खां मथे आहिनि, उन्हनि जो दौर त वियो लियो। हाणे तव्हांजा जेके बचा अचणा आहिनि, उन्हनि लाइ जेकॾहिं हिननि इलाइक़नि खे बचाइण चाहियो था त वणेसि त अॻियां निकिरो, वणेसि त मुंहिंजी तकरीर ॿुधी वाह वाह करे चयो अयास भली जे ॻाल्हियूं सचूं ते कयूं, हलिया वञूं, तव्हांजी मर्ज़ी आहे। वेठा हुजो, आऊं पियो हणंदुसि, मुंहिंजो कमु आहे सदा आऊं सदाऊं पियो हणंदुसि, आऊं पियो वेंदुसि सिंध में, आऊं सिंध जे माण्हुनि खे वारे में, शिकारपुर में, कंदकोट में, जैकबाबाद में, हर जाइ ते सिंध जे माण्हुनि खे पियो धूंधाड़ींदुसि, पियो लोॾींदुसि, लोॾे 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 सिंध खे सुजाग करण जी कोशिशि कंदुसि। जे सुजाग थियो त पाण नई सिंध अॾींदासीं, जे सुजाग न थियो त पंहिंजा बच्चा, पंहिंजा पोटा, पड़ पोटा पाण खे चवंदा त मुंहिंजे ॾाॾनि ऐं पड़ ॾाॾनि असांजे वसीलनि खे तबाह थियणु ॾिनो। असांजी सिंध जीअं हाणे पिया चऊं त पाण 1947 में जेके लोधूं आयूं, उन्हनि लोधनि खे पाण चयो त पाण घुराए वठी आया आहियूं, उहे लोधूं हाणे ॻिची में आहिनि। तीअं पाण हिन दौर में जे तारीख़ी फ़ैसिला न कया त इन जी क़ीमत पंहिंजे ईंदड़ नस्लनि खे ॾियणी पवंदी। जी एस